निगरान हुकूमत जजिस खिलाफ मुहिम हलाईंदड़नि खे नोटिस जारी करे छॾिया। सुस्त समा वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त जजिस या अदलिया ते आईन मूजिब तनक़ीद करे सघिजे थी। अदलिया ते जेका तनक़ीद थी उहा तनक़ीद जी ज़मरे में नथी अचे। आईन जे आर्टिकल 49 ते इज़हार जी आज़ादी लामहदूद न आहे। जजिस खिलाफ मुहिम हलाईंदड़नि खिलाफ FI कानून मूजिब कार्रवाई कई। कंहिंखे बि हिरासत नाहे कयो वियो, न ई खंयो वियो आहे, न ई इंतकामी कार्रवाई कई वई आहे। जजिस खिलाफ मुहिम हलाईंदड़नि खे कानूनी नोटिस मोकिलिया विया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी वो वाहिद जमात है जो नफरत और तकसीम की सियासत को इंशाअल्लाह ताला हमेशा के लिए दफन कर देगी। एक जमात ने वो पुरानी सियासत अपनाया है जिससे उन्होंने तौबा कर दिया था चार्टर ऑफ डेमोक्रेसी साइन करते हुए। एक जमात ने अपना ये वोट का इज्जत का नारा भूल के वही पुरानी सियासत अपनाई है। वो समझते हैं कि वो आज से चौथी बार वजीर आजम बन चुके हैं, तो ये जो चौथी बार बनने वाले गैर जमहूरी साजिश है, इंशाअल्लाह ताला पाकिस्तान के अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी के साथ मिलके इस साजिश को नाकाम करवा सकते हैं। नून लीग के नजरियाती कारकुनों को समझाए कि ये वो नून लीग नहीं रहा कि वोट की इज्जत नहीं, वोट की बेइज्जती कर रहे हैं। इस मुल्क की अक्सरियत किसी भी शख्स को चौथी बार वजीर आजम नहीं देखना चाहता। 8 फरवरी ते चौथों भेरो वज़ीर आज़म बणजण वारी साज़िश खे नाकाम बणाईंदासीं। हिक पार्टी पुराणी सियासत शुरू करे छॾी आहे। हू सम्झनि था त उन तरीक़े सां चौथों भेरो वज़ीर आज़म बणिजी वेंदा, पर खेनि ख़बर नाहे त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। क़ौम सोचे सम्झी वोट ॾे उन साज़िश खे नाकाम बणाए। रावलपिंडी जे लियाकत बाग में जलसे खे ख़िताब कंदे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नून लीग जे नज़रियाती कारकुननि खे सम्झायो त हाणे नून लीग साॻी नाहे रही, तंहिं करे शींहं बदिरां तीर ते ठपो लॻायो। हाणे गुड ऐं बैड तालिबान न हूंदा। जेको मुल्क जे आईन खे न मञींदो उन खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो ईंदो, उहो रुगो PP करे सघे थी। झूले बच्चे दोस्तों को समझाएं जो बंदूक पर हाथ डालते हैं, जो हथियार का काम देते हैं। वो तो आप इनको बुला रहे, दावत दे रहे हो, आप चलो जमहूरियत की तरफ। जो बलूचिस्तान जमहूरियत में काम कर सकता है वो जंग जंग में नहीं होता। इंशाअल्लाह हम बलोचों का हक, आज की धरती का हक, वो सब आपको दिलाएंगे। मसल ये इस्लामाबाद वाले समझने के लिए तैयार है और हर कोई समझता है कि पाकिस्तान के सोल्यूशन जानता है। पाकिस्तान के सोल्यूशन सिर्फ पॉलिटिकल फोर्सेस जानते। अॻूणी सदर आसिफ अली ज़रदारी नाराज़ बलोचन खे क़ौमी वहकिरे में आणण जो मशवरो ॾेई छॾियो। हब में जलसे खे ख़िताब कंदे आसिफ अली ज़रदारी चयो आहे त जन भटकियल दोस्तनि हथियार खंया आहिनि, उन्हनि खे सम्झाइणु घुर्जे। को बि कंहिंजो हक़ खसे नथो सघे। बलोचन खे पंहिंजी धरतीअ जो हक़ ॾियारींदासीं। असुल मसइलो उहो आहे त पाकिस्तान खे इस्लामाबाद वारा सम्झण लाइ तयार न आहिनि। मुल्क खे रुगो सियासतदान ई हलाए सघनि था। पाण ते थियल ज़ुल्म बर्दाश्त कंदुसि, पर अवाम सां जेको ज़ुल्म थियल आहे बर्दाश्त नथो करे सघिजे। मुल्क जी हालत उहा आहे, बिजली जा बिल महांगा ऐं गैस अणलब आहे। न बिजली, न गैस, न मानी, न पेट्रोल, सभु शयूं अवाम जे वस मां निकिरी वयूं। सियालकोट में जलसे खे ख़िताब कंदे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त हिन क़ौम सां कयल ज़ुल्म जो ज़िम्मेवार केरु आहे। 2017 ईस्वी बहितर हो या 2023, क़ौम जो कहिड़ो ॾोह आहे। इंशाअल्लाह जेका ख़ुशहाली परे हली वई उहा वापसि आणींदो, उन लाइ अवाम जो साथ घुर्जे। अठ फरवरी जो सिज नून लीग जी कामयाबी सां उभरंदो ऐं नवाज़ शरीफ़ चौथों भेरो मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। तीर ऐं शींहं में सिर्फ़ हिक नुक़्ते जो फ़र्क़ु आहे। तीर खे हिक नुक़्तो लॻायो त शेर थी वेंदो आहे। नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ सियालकोट में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त जेके माण्हू चवंदा हुआ नून लीग ॿाहिरि न पई निकिरे, उहे ॾिसी वठनि त छा अॼु असां कमरनि में आहियूं। 8 फरवरी ते नवाज़ शरीफ़ जी क़यादत में तरक़ी जो सफ़र ॿीहर शुरू कंदासीं।
नौजवाननि खे पेट्रोल बम ऐं डंडा ॾींदड़ क़ौम जो हमदर्द न आहे। जन ॿारनि खे वर्ग लाइ रियासत ते हमला कराया, अॼु उहे जेलुनि में सड़नि पिया। उन्हनि खां को पुछण वारो न आहे। अवाम जो मुक़दर पेट्रोल बम या डंडा न पर बाइज़त रोज़गार, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, स्कॉलरशिप, लैपटॉप ऐं बहितर तालीम आहे। सियालकोट में जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ मोटरवे खे बहितर बणाइण जो वाइदो कयो आहे। हू पंहिंजा कयल वाइदा पूरा कंदो आहे। 8 फरवरी ते चूंडूं थियण वारियूं आहिनि। वोट जे परे रुगो पर्ची न हूंदी आहे। उहा अवाम जी तक़दीर जो फ़ैसिलो आहे। तंहिं करे अवाम सोचे समझी इस्तेमाल करे। पीपल्स पार्टी अगवान आसपा भुट्टो ज़रदारी पार्टी जो मंशूर खणी अवाम में निकिरी पई। आसपा भुट्टो ज़रदारी जी अगवानी में लियारी खां पीपल्स पार्टी जी रैली, कारकुननि जी शानदार आजियां। आसपा भुट्टो चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो ग़रीबनि जो आवाज़ हुई। पीपी सिंध में मुफ़्त इलाज लाइ अस्पताल ठारायूं। पीपीए जो मंशूर अवामी मंशूर आहे। 8 फरवरी ते अवाम घरनि खां निकिरी तीर ते ठपो हणी बिलावल खे वज़ीर आज़म बणाए। इक़्तिदार में अची बेघर माण्हुनि खे 3 लख घर ठाराए ॾींदासीं। अवाम खे सोलर ज़रिए 300 यूनिट्स ताईं मुफ़्त बिजली ॾींदासीं। हू गॾिजी मुल्क जी तक़दीर बदिलाए सघनि था। असांखे लेवल प्लेइंग फील्ड त परे जी ॻाल्हि फील्ड ई नाहे मिली। बैट जो निशान खसियो वियो। असांखे पुरअमन तौर चूंडुनि में हिसो वठण जी इजाज़त त ॾिनी वञे। तहरीक इंसाफ़ जे अॻवान बैरिस्टर गौर चयो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर ख़ातिरी कराई हुई त सभिनी सां बराबरी जो सलूक थींदो। इलेक्शन कमीशन खां मुतालबो कयूं था त असांजे दग में रंडक न विधी वञे। जेयू सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त क़ौम इंसानी हक़नि ऐं बहितर मईशत लाइ जंग विड़ी रही आहे। चाहिनि था त अवाम खे इंसाफ़, अमुन ऐं सुकून मिले। क़ौम जी हिसियत में सोचणो पवंदो त किथे भटकियल त न आहियूं। सखर ऐं लाड़काणे में जलसनि खे ख़िताब कंदे जेयू सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो त अॻु हमेशह ॿाहिरे मुल्कनि मईशत खे हथी वठाइण लाइ मदद कई, पर अॼु केर बि मदद न पियो करे। हिकु ताक़तवर तबिको ग़रीब अवाम जा हक़ फबाए रहियो आहे। आवाज़ उथारण ते ज़ुल्म कयो वञे थो। ज़ालिम ॿुधी छॾनि त ग़रीब खे हथ लाथो त हथ कटे छॾींदा। सिंध में मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां इताद आहे। 8 फरवरी ते सिंध मां बहितर रिज़ल्ट मिलंदी। पंजाब जे अॻूणे गवर्नर ऐं तहरीक इंसाफ़ जे अॻवान मियां अज़हर खे लाहौर मां गिरफ़्तार कयो वियो। पीटीआई अॻवान हमाद अज़हर पंहिंजे वालिद मियां अज़हर जे गिरफ़्तारी जी तस्दीक़ करे छॾी। हमाद अज़हर चयो आहे त NA 129 में रैली कढण सबबि बुज़दिल दादले ऐं ॾिनल हुकूमत जे चवण ते मियां अज़हर खे गिरफ़्तार कयो वियो। IMF पारां पाकिस्तान ते बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खां अलावा समाजी प्रोग्राम हलाइण ते ज़ोर। आलमी मालियाती इदारे जो चवणु आहे त पाकिस्तान खे कमज़ोर तबिके जे समाजी तहफ़ुज़ लाइ क़दम खणणु घुर्जनि। कमज़ोर तबिके लाइ बिजली ऐं गैस जे अघनि में बि ख़्यालु रखणु घुर्जे। निगरान हुकूमत महदूद अख़्तियारनि बावजूदि डिसंबर जो अदब पूरो न करे सघी आहे। चूंडियल हुकूमत साल जे आख़िर ताईं समाजी तहफ़ुज़ जा ख़र्च जारी रखे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में विरहण जी तरीक़ेकार ऐं शफ़ाफ़ियत जी गुंजाइश मौजूदु आहे।